अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजे तव्हां सभु ठीकु हूंदो। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी 60 एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छा थियण वारो आहे। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में उम्मीद कयां थो तव्हां 59 किस्त ज़रूरु ॾिठी हूंदी। उनमें तव्हां इहो ॾिठो हूंदो त खैरू वठी वेंदो आहे कलसुम खे, कोरट वठी वेंदो आहे खैरू कलसुम खे, पर 60 एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त खैरू खे कुटी मार ॾींदा ऐं तव्हां इहो कमेंट में लाज़मी ॿुधाईंदा त छा कलसुम खे बि पकड़े वेंदा या मारे वेंदा, या कलसुम भॼण में उन्हनि खां कामयाब थी वेंदी। कमेंट में इहो लाज़मी ॿुधाईंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में रबन ऐं मीरा जी शादी थींदी या न। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में मीरा ऐं रबन जी शादी मुश्किल आहे थियण। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा ऐं लुकमान जी शादी थींदी, छो जो करे त अलाण ऐं उन जी ज़ाल लुकमान जी छो माउ पीउ छो जो करे त ज़िंदा हिन वक़्तु न आहिनि, इन जे करे ग़ुलाम छो जो करे त इन जे करे उन्हनि खे संग लुकमान वारनि खे ॾींदो मीरा जो, इन जे करे रबन ऐं मीरा जी शादी न थी सघंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हांखे इहो ॾिसण वटां जल्द खां जल्द मिलंदो त रईस गफ़ार ख़ान कमाल ख़ान जो शिकार जो निशान बणिजी वेंदो ऐं उन खे मारियो वेंदो। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में तव्हांखे जल्द खां जल्द ॾिसण वटां मिलंदो त रईस गफ़ार ख़ान खे मारियो वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जी 500 खां 600 एपिसोड ताईं ऑनियर कयो वेंदो। तमामु वॾियूं एपिसोड हलायूं वेंदियूं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जे डायरेक्टर आहे नूरज़ोर ऐं फरज़ंद मलिक जो इहो चवणु आहे त पत्थर दुनिया ड्रामो जीअं कंडनि जी शइ जे पत्थर दुनिया पंहिंजा परावा, अहिड़ी तरह हिन ड्रामे जो बि 400, 500, 600, 900 एपिसोड ताईं हलायो वेंदो। इन ड्रामे खे तमामु वॾो ड्रामो कयो वेंदो। तमामु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु हिन खे अवाम पसंदि करे रही आहे। तमामु इन ड्रामे जा व्यूज़ तव्हां ॾिसो त तमामु वॾी हिन ड्रामे में कास्ट कमु करे रही आहे। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। असांजे वीडियो खे ॾिसणु न विसारींदा, असांजे वीडियो खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। आख़िरी में वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।